तहसील हमदर्द न्यूज़ में अब्दुल गनी मक्सी तव्हां सां ख़बर शेयर कंदा हलूं। सकरंड अल ख़िदमत फाउंडेशन जे तरफ़ खां 9 माज़ूर माण्हुनि में व्हील चेयर तक़सीम कयूं वियूं। न्यूज़ मां अब्दुल गनी मक्सी मां हिन वक़्तु सकरंड में मौजूदु आहियां, जिते अल ख़िदमत जे तरफ़ खां जेको माज़ूर आहिनि उन्हनि लाइ व्हील चेयर जे हवाले सां जेको प्रोग्राम रखियो वियो ऐं उन्हनि खे व्हील चेयर ॾिना पिया वञनि। ऐं वधीक अचो त हिते जेके महिमान आयल आहिनि उन्हनि खां पुछूं त हू हिन अल ख़िदमत जे प्रोग्राम खे कीअं पिया ॾिसनि। सकरण में जेको आहे अल ख़िदमत जे तरफ़ां जेको आहे ग़रीबनि में माज़ूरनि में व्हील चेयर विरायूं पियूं वञनि। हिन खां अॻु में बि कई चकर हिननि व्हील चेयर विरायूं आहिनि ऐं असां तक़रीबन हिननि जे प्रोग्राम में शरीक थींदा रहंदा आहियूं। ॾाढो बेलोस जेको आहे इंसानियत जी ख़िदमत करे रहिया आहिनि। ऐं जेको आहे हीअ मुख़्तलिफ़ करोना जे टाइम ते या सैलाब जे टाइम ते ज़िलज़िलनि जे टाइम ते मुख़्तलिफ़ टाइमनि ते मुख़्तलिफ़ ग़रीबनि मिसकिननि जी मदद हर तरह सां ई कंदा रहंदा आहिनि। विंटर प्रोग्राम हुजे, अॼु जेको आहे ख़ूब कामयाबियूं अता फ़रमाए। रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सबका पहिरियां हमदर्द न्यूज़ अब्दुल गनी साहब जो शुक्र अदा कंदुसि त उहे अॼु असांजे प्रोग्राम में गरवी जे लाइ आया। अल ख़िदमत फाउंडेशन सकरन जी तरफ़ां अॼु 10 माण्हुनि में माज़ूर माण्हुनि में व्हील चेयर जी तक़सीम जो प्रोग्राम रखियल आहे। अल ख़िदमत फाउंडेशन हर लम्हा ब लम्हा केॾी महिल ग़रीबनि में राशन तक़सीम कंदा आहिनि, केॾी महिल फुटपाथ ते माण्हुनि जे लाइ अफ़्तारी जो बंदोबस्तु कंदा आहिनि रमज़ान में, केॾी महिल ख़िदमत फाउंडेशन जी तरफ़ां मुख़्तलिफ़ एक्टिविटी। सभिनीनि खां पहिरीं त थोराइतो आहियां अब्दुल गनी मक्सी जो नेकी जे कम खे साराइण जे लाइ 2 कलाक खां वठी हिते वेठो आहे ऐं आख़िर ताईं यानी मां सम्झां थो त इहो नेकी जे कम खे हाईलाइट करण जो जज़्बो आहे जेको गनी मक्सी में आहे। अल्लाह साईं इन जज़्बे खे वधाए। अल ख़िदमत फाउंडेशन पंहिंजी रिवायत खे क़ाइमु रखंदे अॼु बि 9 मुस्तहिक़ तरीन माज़ूरीन में व्हील चेयर विरायूं आहिनि। दरअसल इहे व्हील चेयर आर्ज़ी टंगनि जो कमु ॾींदी आहे ऐं सची ॻाल्हि इहा आहे त जिन्हनि बि माज़ूरी ऐं बेरोज़गारी ॾिठी आहे हुननि खे इहो अहसासु थींदो त हीअ केतिरी मुश्किल ज़िंदगी हूंदी आहे। जंहिंजी ज़िंदगी माज़ूर थी वञे या जंहिंजी ज़िंदगी में बेरोज़गारी जे करे शुक्रनि जो हिननि असांखे हिते घुरायो आहे, हिननि असांजी ख़िदमत कई आहे, असांखे हिन व्हील चेयर ॾिनो आहे। कुझु रहण जहिड़ा थिया ऐं खट ते सुता पिया हूंदा हुआसीं, ॿिए कंहिं बि कुझु बि कोन्हे ॾिनो। इहा बि हिननि जी लख लख शाबाश। अलाह साईं हिननि खे वधाईंदो, अलाह साईं हिननि खे गंज